नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आहियां ताहिरा वज़ीर। सभ खां पहिरीं अवां खे ख़बर ॾियूं टनो मोहम्मद ख़ान मां पिंजारी वाह जे कपूर मोरी मां 40 वरनि जे अणॼातल शख़्स जो लाश हथायो वियो आहे, जंहिंजी सुञाणप न थियण करे लाश इस्पताल जे सर्द खाने मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया टनो मोहम्मद ख़ान मां पिंजारी वाह जे कपूर मोरी मां 40 वरनि जे अणॼातल शख़्स जो लाश हथायो वियो आहे। टनो मोहम्मद ख़ान मां टाइम न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ मंगरियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़ मंगरियो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा बिल्कुल ही टनो मोहम्मद ख़ान जे तलक शाह करीमा जे भरिसां पिंजारी वाह आहे कपूर मोरी लग जेको आहे हुनजो पूरो लाश जेको आहे 40 वरनि जे अणॼातल शख़्स जो मिलियो आहे। हुनखे जेको आहे हुते पुलिस मक़ामी पुलिस ऐं जेके रज़ाकार आहिनि उन्हनि जी मार्फत जेको आहे टनो मोहम्मद ख़ान जी DHU इस्पताल पहुचायो वियो आहे, जिते जेको आहे अञा ताईं हुन लाश जी जेका सुञाणप न थियण करे हुनखे अस्पताल जे सर्दखाने में जेको आहे रखियो वियो आहे। ऐं इंसान डॉक्टरनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे हुननि जो इहो चवणु आहे त 4 ॾींहं जेखां मथे जेको आहे लाश लॻी रहियो आहे ऐं जंहिंजे करे जेको आहे पाणी में वधीक रहण करे लाश जी सुञाणप न पई थी सघे। हुननि सुबुह ताईं जेको आहे चयो अगरि वारस न पहुता त पोइ हिनखे लावारस करार ॾेई जेको आहे दफ़नायो वेंदो। जी महिरबानी अवां जी इम्तियाज़ मंगरियो तफ़सील ॾियण लाइ। पेरूमल भरिसां ॻोठ पीर बख़्श लिस्काणी में 24 वरनि जे नौजवान घरू अणबड़त सबब वण में फाहो खाई आपघात करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी छॾियो ऐं ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। अवां खे ॿुधाइण पियो नाज़रीन पेरूमल मां, जिते ॻोठ पीर बख़्श लिस्काणी में 24 वरनि जे नौजवान घरू अणबड़त सबब वण में फाहो खाई आपघात करे छॾियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था दिलदार ख़ास खेली खान। जी दिलदार ख़ास खेली। जी तारा ही ॻोठ पीर बख़्श लिस्काणी आहे पेरूमल थाणे जे हद में, जिते नौजवान लालू कोहली घरू अणबणत ऐं बेरोज़गारी सबब पंहिंजी घरवारी खां कावड़जी घर खां ॿाहिरि हिकु वण हो जंहिंमें फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी। अहिड़ो इतलाह ॻोठाणनि संदे वारसनि ऐं पेरूमल पुलिस खे ॾिनो, जेको पेरूमल पुलिस जाइ वारदात ते पहुची लाश उतां खणाए सिविल अस्पताल सांगड़ मां पोस्टमार्टम कराए वारसनि हवाले कयो आहे। जी महिरबानी अवां जी दिलदार ख़ास खेली तफ़सील ॾियण लाइ। मिठियाणी में नौशरो फिरोज़ रोड ते सड़ा शाख वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में 5 ॿारनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया मिठियाणी में नौशरो फिरोज़ रोड वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टकर थियो, जंहिंजे नतीजे में 5 ॿारनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अवां खे ॿुधायूं पिया मिठियाणी लॻ पेश आयल हादसे जे हवाले सां रिक्शा ऐं मोटरसाइकिल विच में टकर जे नतीजे में 5 ॿारनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं खेनि तिबी इमदाद ॾिनी वई आहे। मिठियाणी मां मुख़्तियार सहतो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मुख़्तियार सहतो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि इन हादसे जा? जी मिठियाणी नौशर फिरोज़ लिंक रोड ते सीड़ा शाख वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ऐं रिक्शा में आमूं साम्हूं टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ आहे कुरड़ा पोहर वासी मसूम ॿारड़ा औरतूं ऐं मर्द जेके आहिनि दोदो पोहर आहे, सोडो, ज़ाहिद, अकरम, सोनिया, सुमेरा ऐं औरत में मुरादा ऐं सरदारा ऐं बोया वासी आहे जेको आहे मल्लाह बिरादरी जा मोटरसाइकिल सवार अकरम मल्लाह, उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे मिठियाणी रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जिथे डॉक्टर न हुअण करे मरीज़ तड़पंदा रहिया ऐं हुते जेको मौजूदु आहे मुमताज़ उमरो डिस्पेंसर उन्हनि खे जेको आहे सो नौशर फिरोज़ रेफर करे छॾियो, जिथे ॿुधाए पियो वञे त औरत आहे सरदारा ऐं सुमेरा पोहर उनजी हालत जेको आहे नाज़ुक ॿुधाई पियो वञे। जी महिरबानी अवां जी मुख़्तियार सहतो तफ़सील ॾियण लाइ। कंडियारो में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां ऑपरेशन करे शहर में बिना नक्शे गैर क़ानूनी तामीर थियल 5 दुकान ऐं जायूं सील करण जी कोशिश कई वई। हिकु जाइ सील करण ते घर धणी अमलदारनि खे रोके वरितो। कार्रवाई दौरान जाइ मालिक ऐं अमलदारनि में झेड़ो बि थियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था कंडियारो मां वहीद मामून खान। जी वहीद मामून, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां कंडियारो में कार्रवाई ऐं बिना नक्शे गैर क़ानूनी तामीर थियल दुकाननि 5 दुकानूं जगह सील करण की कोशिश कई। अहिड़ी कार्रवाई दौरान सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे इंस्पेक्टर शाहिद जमाली, अरशद सुमरो ऐं वकार अहमद कंडियारो पुलिस साण करे कई। उन सिलसिले में इंचार्ज डेमोलिशन शाहिद जमाली टाइम न्यूज़ खे ॿुधायो त बिल्डिंग अथॉरिटी जी इजाज़त खां सवाइ जेके जॻहूं ऐं बिल्डिंगूं ठहियल आहिनि से सभु सील कई वेंदियूं। बिना नक्शे ठहियल जाइ जे मालिकनि ॾे काफ़ी दफ़ा नोटिस मोकिलिया आहिनि,
पर उन ते को बि अमल न कयो वियो आहे। अॼु कार्रवाई करे दुकान जी जायूं सील करे रहिया हुआ त कुझु मालिकनि अंडरटेकिंग कई आहे ऐं मालिकनि हिकु हफ़्ते जी मोहलत वरिती आहे। जेकर हिकु हफ़्ते अंदरि नक्शा वग़ैरह पास न कराया वेंदा त जंहिं दुकान सील कई वेंदियूं। जी महिरबानी अवां जी वहीद महमूद तफ़सील ॾियण लाइ। सखरन में डिप्टी डायरेक्टर कस्टम अख्तर हुसैन ज़रदारी पारां असिस्टेंट मुख्तियारकार सां गॾिजी सखरन में क़ाइम गैर क़ानूनी तौर क़ाइम कयल पेट्रोल पंप्स ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वियो, जंहिं दौरान हिकु पेट्रोल पंप खे सील भी कयो वियो। अवां खे ॿुधायूं पिया सखरन मां डिप्टी डायरेक्टर कस्टम अख्तर हुसैन ज़रदारी पारां असिस्टेंट मुख्तियारकार सां गॾिजी सखरन में गैर क़ानूनी तौर क़ाइम कयल पेट्रोल पंप्स ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वियो। सखरन मां न्यास टांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी न्यास टांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त सखरन डिप्टी डायरेक्टर कस्टम अख्तर ज़रदारी पारां असिस्टेंट मुख्तियारकार सां गॾु सखरन में क़ाइम गैर क़ानूनी तौर पेट्रोल पंप ख़िलाफ़ क्रैक डाउन। सखरन में मुख़्तलिफ़ पेट्रोल पंप ते छापा वार्निंग। सखरन में पीर ज़ाकिरी वटि फास्ट पेट्रोल पंप खे सील करे छॾियो आहे त बाअसरनि जा काफ़ी जेके पेट्रोल पंप उहे खुलियल आहिनि। बाक़ी ग़रीब मिस्किननि जा तक़रीबन काल खां वठी 10 खां 12 पंप जेके आहिनि उहे बंदि कया विया आहिनि ऐं बाक़ी जेके मड रोड ऐं कमांडो रोड ते ऐं ॿिया काफ़ी जेके इलाइक़ा आहिनि उहे पंप बिल्कुलु खुलियल आहिनि। जी महिरबानी अवां जी न्यास टांडियो तफ़सील ॾियण लाइ। मलीर में स्टील मिल जे बरतरफ़ मुलाज़मनि तरफ़ां 10 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो, जॾहिं त स्टील मिल इंतिज़ामिया वधीक 47 पोरियतनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो आहे। इन जा वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर नाज़ शहर। पाकिस्तान स्टील मिल मां बरतरफ़ कयल 4544 पोरियत जेके आहिनि उन्हनि पारां जेको आहे CEO स्टील मिल जे घर जे आॾो धरणो अॼु 10 ॾींहं जेको आहे उहो जारी आहे, जॾहिं त वधीक 47 पोरियत जेके मुख़्तलिफ़ पोरियत तंज़ीमूं आहिनि उन्हनि जा जेके अॻुवाना आहिनि NRC में हलंदड़ केस जे बावजूदि उन्हनि खे जेको आहे स्टील मिल इंतिज़ामिया पारां बरतरफ़ कयो वियो आहे। उन हवाले सां असीं जेके हिते अॻुवान मौजूदु आहिनि उन्हनि खां मालूम कंदासीं त उन्हनि जो उन्हनि बरतरफ़नि जे ख़िलाफ़ छा चवणु आहे। जिस तरह सुप्रीम कोर्ट में केस मौजूद था उसके बावजूद लोगों को रिट्रेंच किया गया, इसी तरीके से कल NIRC में रजिस्टर्ड ट्रेड यूनियन जो ऑफिस बैरियर होते हैं हर यूनियंस के, केस NIRC में मौजूद है। अभी केस की अख्ताम नहीं हुआ, केस अभी चल रहा है, उसके बावजूद इस इंतजामिया ने उनको भी 47 लोगों को भी रिट्रेंच कर दिया है। ये हम पहले दिन से कहते आ रहे हैं, ये इंतजामिया खिलाफ कानून खिलाफ आइन काम कर रही है। इन्होंने जंगल का कानून बनाया हुआ है, जिसको मर्जी चाहिए रख लेते हैं, जिसको मर्जी चाहिए निकाल देते हैं। ऐसा लगता है कि ये एक दुकान है। जब तक रेफरेंडम NIRC का कानून ये कहता है जब तक रेफरेंडम प्रोसीडिंग होंगे 22 अप्रैल को जो इनका टाइम पूरा हो गया था CBI का, तो उसके बाद जो है कानून ये कहता है जब तक रेफरेंडम प्रोसीडिंग चल रही है, रेफरेंडम प्रोसीडिंग के होते हुए किसी ऑफिस बैरियर को किसी हद तक उसके मेंबर को जो है ना ट्रांसफर किया जा सकता है, ना रिट्रेंच किया जाता है, ये कानून कहता है। लेकिन उसके बावजूद यहाँ पे उनको बरतरफ भी कर दिया और ट्रांसफर पोस्टिंग भी हो रही है। जी मुझे आज ही जजमेंट का एक लेटर मिला है, हालांकि वो कानून और आईनी तौर पर यानी वो सरासर गलत है, इसलिए कि वो एक प्रोसीडिंग चल रही थी जो उस प्रोसीडिंग को जवाब बना के इन लोगों ने वो लेटर दोबारा निकाला है, लेकिन उस प्रोसीडिंग में इंतजामिया जो करी वो डिसमिस हो चुकी है प्रोसीडिंग। हालांकि वो हमारी मालूमात के मुताबिक वो सस्पेंड है। सस्पेंड का मतलब है कि उसको रोक दिया फिलहाल, और इन लोगों ने जजमेंट जो हमें दिए वो डिसमिस के तहत दिए। ये भी गलत बयानी जो की जा रही है पूरी कानून के सरासर अमलन यानी खिलाफ है, तो हम इसकी मजम्मत भी करते हैं। और इस हवाले सुप्रीम कोर्ट के हवाले से भी हमारी एक्शन कमेटी कह रही कि इस पर आस्कोत नोटिस लेना चाहिए, तो फौरन इस पर आस्कोत नोटिस लाए। असां सां हिकिड़ो नओं ॿियो हिकिड़ो एक्शन कयो आहे इंतिज़ामिया, जेको गैर क़ानूनी और गैर आइनी तरीक़े सां कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ यूनियन जा रजिस्टर उहिदेदार जेके तक़रीबन लॻभॻि जो 20-40 ॼणा आहिनि। NIRC इस्लामाबाद में जेको केस हले पियो, जेको उनजी डेट आहे जेको 9 फरवरी डेट ॾिनी वई आहे, उनजे बावजूदि जेको आहे सो कल्ह इंतिज़ामिया उन 40 माण्हुनि खे रिटेंच कयो आहे। असां जेको आहे सो भरपूर तरीक़े सां इन एक्शन जी मज़म्मत कयूं था। पहिरियों जेको आहे सो 5000 माण्हुनि खे जेको आहे सो बर्बरियत शिकार कयो आहे, मुआशी क़तलेआम करे। हाणे रोज़ाना जेको आहे सो असां हर वक़्तु ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। असां जेको आहे सो फ़रियाद जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो जेको ज़ुल्म जे ख़िलाफ़ु रखण लाइ तयारु आहियूं, हर टेबल ते हर ऑफिस में। मगर इंतिज़ामिया बजाए ॻाल्हि ॿोल करण जे, बजाए टेबल ते वेहण जे, हिकु नए नए क़िस्म जेको आहे सो ज़ुल्म जा जेको पहाड़ किरे पई। 4544 बंदे जो इन्होंने निकाले थे गैर आइनी गैर कानूनी तरीके से। इस हवाले से मुख्तलिफ ट्रेड यूनियन ने सिंध हाई कोर्ट, इस्लामाबाद हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में केस दायर हो चुके हैं। एक तरफ कल जो हमारे जो यहाँ मुज़ाकरात हुए आगा रफ़ीउल्लाह साहब, राजा रज़ाक साहब की मौजूदगी में CO से, तो कुछ पॉइंट 4 हमने जो दिए थे इनको वो रिपीट करने की ज़रूरत नहीं है।
उस उन पॉइंटों पे चारों पे सीओ ने एग्री नहीं किया, मानने से इनकार कर दिया। तो हमारी तरफ से भी फिर ये मौक़िफ़ आया कि अगर हमारे मुतालबात नहीं मानते हो उस वक़्त तक हम ये धरने को कंटिन्यूज रखेंगे। ये 47 लोग जो इन्होंने निकाले हैं, सेम उसी तरह का ये केस है कि सुप्रीम कोर्ट में ये केस ऑलरेडी पहले से चल रहा था। उसने ये बोला था कि आप पाकिस्तान स्टील के हवाले से हमारे पास एक प्लान लेके आए, उस प्लान के तहत फिर हम आपको बताएंगे कि आप क्या कर सकते हो आईनी तौर पे। तो वो केस ज़ेर समाअत है, अभी तक वो केस चल रहा है। तो इन्होंने उस सुप्रीम कोर्ट के मतलब उस केस को भी मतलब खातर में नहीं रखा और ये गलत बयानी कर रहे हैं कि हमें इजाज़त मिल गई है, जो कि ये गलत है। और मज़ीद 319 लेडी टीचरें यहाँ स्टील टाउन में जो मतलब कॉन्ट्रैक्ट पे और डेली बेसिस पे थी, उनको रेगुलर किया है। मतलब एक तरफ लोगों को निकाला जा रहा है और दूसरी तरफ लोगों को भर्ती किया जा रहा है। हमें ये समझ नहीं आ रही कि ये हुकूमत और मौजूदा मैनेजमेंट जो है वो हमारे साथ क्या खिलवाड़ कर रही है और क्या खेल खेल रही है। हमारा मुतालबा यही है कि पाकिस्तान स्टील की पैदावारी सलाहियत को बहाल किया जाए, नंबर 1। नंबर 2 ये है कि जिन लोगों को 27 नवंबर को नौकरियों से फारिग किया, इनको नौकरियों पे बहाल किया जाए। अवां ॾिठो त पाकिस्तान स्टील मिल मां बरतरफ़ थियल 4544 पुरित जेके आहिनि, उन्हनि खां सवाइ कल्ह जेको आहे NIRC में जेको आहे उहो हलंदड़ केस दौरान बकौल पुरियतनि जे त वधीक 47 पुरियतनि खे बरतरफ़ कयो आहे, जेका आईनी कानूनी तौर ते जेको उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पुरियतनि जा जेकी जाइज़ मुतालबा आहिनि उन्हनि खे हल कयो वञे। कैमरामैन वहीद भट्टी सां नासिर, टाइम न्यूज़, मलेर। नासिर जी रिपोर्ट अवां ॾिठी। उन खां पोइ अवांखे ॿुधायूं त सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कब्ज़ो ॼाणाए पीरसन औरत जे घर खे सील करे छॾियो। पीरसन औरत इनायत ख़ातून अवां जो चवणु आहे त 50 सालनि खां मियाणी रोड भरिसां रहाइश पज़ीर आहियां, बिना कंहिं नोटिस जे घरां कढी ताला हया विया आहिनि। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कब्ज़ो ॼाणाए पीरसन औरत जे घर खे सील करे छॾियो आहे। सखर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर फारूक सुमरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फारूक सुमरो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, बिल्कुल सखर जे मियानी रोड ते वाक़िआ हिकु पीरसन औरत इनायत ख़ातून ऐवान जो घर आहे, जिते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन पारां पुलिस जी नफ़री साण करे कब्ज़ो ॼाणाए उनखे खाली कराए सील कयो वियो आहे। इन हवाले सां म्यूनिसिपल कॉर्पोरेशन उते कब्ज़ो ॼाणाए उन घर खे सील कयो आहे, जॾहिं त घर ॿाहिरां वेठल इन मिसमात इनायत ख़ातून रोईंदे पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु मीडिया वारनि ॾाढो ॿुधायो आहे त हू 50 सालनि खां हिते रिहाइश इख्तियार करे वेठी आहे। संदसि भाउ मुड़ुसु तोड़े वालिद साहब म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में हुया, जेके फौत थी विया आहिनि, पर हाणे म्यूनिसिपल वारा मूंखे हितां बेघर करे रहिया आहिनि। मूंखे ॿियो को अजो ई न आहे जिते मां रही सघां। मुंहिंजा मासूम ॿार आहिनि, पोटा पोटियूं आहिनि, पर मां हाणे केॾे वेंदुसि। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वारनि खे को बि अहसासु न आहे। रोईंदे मिसमात इनायत ख़ातून म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे अमलदारनि खे पिटूं पाया था ॾिना। उन जे वॾे वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह तोड़े इस्लामुद्दीन शेख वारनि खां अपील कई आहे त मूंखे जो घर जो अजो आहे मूंखां इहो न खसियो वञे ऐं मूंखे इहो ॿीहर वापसि ॾियारियो वञे। मां उन वक़्त खां वेठल आहियां जॾहिं हिते कुझु बि न हुयो। मां 50 साल हिते रिहाइश पज़ीर आहियां। उन वक़्तु कंहिं मूंखे न चयो, पर हाणे मूंखे बिना कंहिं नोटिस जे बेघर कयो वियो आहे, जंहिं करे मुंहिंजा बच्चा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त खेसि घर वापसि ॾियारियो वञे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी फारूक सुमरो तफ़सील ॾियण लाइ। मीरपुर ख़ासि पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई करे फुर कंदड़ गिरोह खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियलनि वटां मोटरसाइकिलनि समेत ॿियो फुर थियल सामान बि हथ कयो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, मीरपुर ख़ासि पुलिस पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कयूं वयूं ऐं फुर कंदड़ गिरोह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मीरपुर ख़ासि मां वारिस ख़ास केली असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी वारिस ख़ास केली, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी तारा, बिल्कुल ॿुधाईंदो वञां त मीरपुर ख़ासि पुलिस जेका आहे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका कार्रवाई कई आहे। कार्रवाई करण बैदि हिकु जेको शोरू जेको गुरू हो उनखे पिणु जेका गिरफ़्तार पंहिंजो जेका आहे गिरफ़्तार कयो आहे। ऐं उन पुलिस जो जेको चवणु आहे, पुलिस जी दावा आहे त अहमद जेको हमीद उर्फ़ अहमद शेख ऐं गुलाम मुस्तफ़ा ऐं सखावत अली जेके आहिनि, इहे जेको आहिनि ॾोवारी क़िस्म जा माण्हू आहिनि। मीरपुर ख़ासि मां 2 ॾींहं अॻु जेका फुर थी हुई हिकु दुकान मां, उहा बि जेका वारदात उन ॾोह में जेके मुलवस आहिनि, उन समेत शहरनि जूं 7 जेके वारदातूं आहिनि उन्हनि में पिणु जेके ही जवाबदार आहिनि इहे शामिल आहिनि। ऐं जेके फुर कयल रक़म ऐं मोबाइल जेका आहे उहा पिणु जेका बरामद करण जी पुलिस जेका आहे मीरपुर ख़ासि पुलिस दावा कई आहे। जी तारा, महिरबानी अवां जी वारिस ख़ास केली तफ़सील ॾियण लाइ।
नाज़रीन आगे ॿुधायूं त हैदराबाद सिटी समेत शहर में ट्रैफिक जो आज़ार मुस्तकिल बुनियादनि ते ख़त्म करण लाइ ट्रैफिक मैनेजमेंट बोर्ड जो इजलास थियो ऐं इजलास में डिप्टी कमिश्नर चयो त वन वे जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ ट्रैफिक पुलिस कार्रवाई खे यकीनी बणाए। हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़ खोसो। ताहिरा, हैदराबाद में ट्रैफिक जो आज़ार मुस्तकिल बुनियादनि ते ख़त्म करण लाइ अॼु ट्रैफिक मैनेजमेंट बोर्ड जी गॾिजाणी थी। इन गॾिजाणी सदारत डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सूमरो कई। इजलास में असिस्टेंट कमिश्नर्स, एडमिनिस्ट्रेटर HMC, एडिशनल डिप्टी कमिश्नर समेत लाॻापियल अमलदार शरीक थिया। इजलास में असिस्टेंट कमिश्नर सिटी इब्राहिम अरबाब ट्रैफिक के मसइले जे हल बाबति गॾिजाणी खे तफ़सीली आगाही ॾिनी, जंहिंमें हुन चयो त ट्रैफिक जो मसइलो हल करण लाइ इब्तिदाई तौरु गैर क़ानूनी पार्किंग जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म कयो वञे ऐं पार्किंग ज़िले इंसान HMC जी इजाज़त सां मशरूत कई वञे। हिन इहा बि सलाह ॾिनी त पार्किंग लाइ अलवहीद स्क्वायर, अलाइड सिनेमा, आशिक पार्क ऐं ताराचंद मार्केट में ख़ाली ज़मीन मौजूदु आहे जिते पार्किंग एरिया क़ाइमु कया वञनि। असिस्टेंट कमिश्नर इहो बि ॿुधायो त इन वक़्तु शहर में तिलकचाड़ी, वजदान क्लॉक हाउस, खूज़ी हलीम, रहीम शॉपिंग सेंटर ॿिनि इलाइक़नि में वन वे ट्रैफिक ऐं कारनि तोड़े मोटरसाइकिलनि जी गैर क़ानूनी पार्किंग क़ाइमु थियल आहे, जंहिं करे हुते ट्रैफिक जो मसइलो थिए थो। हिन ॿियनि बि इलाइक़नि जी निशानदेही कई। उन दौरान हिन इहो ई मुतालबो कयो इजलास खां त जेकॾहिं ट्रैफिक जो मसइलो हल करिणो आहे त गैर क़ानूनी पार्किंग ख़त्म कई वञे। इन दौरान डिप्टी कमिश्नर हैदराबाद तहलके सिटी में ट्रैफिक जो मसइले ते इंतहाई संगीन सूरतहाल करार ॾिनूं ऐं हुन चयो त फौरी तौर ते जेकॾहिं क़दम खणनि लॻापियल अमलदार त ट्रैफिक जो मसइलो हल थी वेंदो। हिन अमलदारनि खे हुकुम ॾिनो आहे त इब्तिदाई तौर ते उते जेके गैर क़ानूनी संदल ऐं रेड़ा लॻाए, मांडड़ियूं लॻाए कारोबार करे रहिया आहिनि माण्हू, उन्हनि खे उतां फौरी तौर ते हटायो वञे। गॾोगॾु जेका ट्रैफिक पुलिस आहे उहा वन वे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे, उन्हनि जूं गाॾियूं चालान करे त ट्रैफिक जो आज़ार जेको आहे उहो ख़त्म थी सघंदो। जी ताहिरा, महिरबानी अवां जी इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। घोटकी में ॻोठ पिञल लबाणू जे रहवासियुनि पारां धमकियूं ॾियण ऐं घर ते कब्ज़े जी कोशिश कंदड़ बासर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। संदन चवणु हो त बासर शख़्स ब्लैकमेल करे घर ते कब्ज़ो करणु चाहिनि था। घोटकी जे ॻोठ पिञल लबाणू जे रहवासियुनि धमकियूं ॾियण ऐं घर ते कब्ज़े जी कोशिश कंदड़ बासर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। घोटकी मां माजिद संघड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी माजिद संघड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारे, ही घोटकी भरिसां A सेक्शन थाणे जी हेठि ॻोठ पिञो लबाणो आहे, जंहिंजे रहवासी ॻोठाणनि, औरतुनि ऐं मर्दनि मंजूर अहमद लबाणो, मुमताज़ अली लबाणो, उमेद अली लबाणो, मसमात सतन खातून लबाणो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त पाड़े में रहंदड़ नज़ीर अहमद लबाणो पंहिंजी ज़ाल नाज़ परी लबाणो जो सहारो वठी असांजे नौजवान मोहम्मद मुराद लबाणो मथां 1 साल ताईं लज लुटण जो कूड़ो इल्ज़ाम हणी ब्लैकमेल करे घर जी जाइ ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं नज़ीर अहमद लबाणो पंहिंजे साथियुनि सां गॾिजी करे घर ख़ाली न करण जी सूरत में मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। ऐं एहतजाज कंदड़ वधीक इहो बि चवणो त अॻ में बि असां ख़िलाफ़ अदालत में पिटीशनूं दाख़िल करायूं आहियूं, जेका अदालत कूड़ो करार ॾींदी उन पिटीशनुनि खे ख़ारिज करे छॾियो हो। एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी करे शफ़ाफ़ इंक्वायरी करे जेके बासर ब्लैकमेल कंदड़ जेके जवाबदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी माजिद संघड़ तफ़सील ॾियण लाइ। चंबड़ में टंडोला हियार पुलिस ज़ियातनि ख़िलाफ़ रिंद बिरादरी जे समय माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मुज़ाहिरीन चयो त टंडोला हियार पुलिस चाकू जो ऑफिसर जिसकाणी ऐं रिंद बिरादरी में अल्ताफ़ जिसकाणी क़त्ल केस खे जवाज़ बणाए तकरार पैदा करणु चाहिनि था। चंबड़ में टंडोला हियार पुलिस ज़ियातनि ख़िलाफ़ रिंद बिरादरी जे समय माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। चंबड़ मां टाइम न्यूज़ रिपोर्टर दिलीप कुमार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी दिलीप कुमार, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तरह ही टंडोला पुलिस जी ज़ातुनि ख़िलाफ़ रिंद बिरादरी सवे माण्हू एहतजाजी मुज़ाहिरो करण सिलसिले में कदीर हुसैन रिंद, हाजी मोहम्मद रहीम रिंद, सगीर हुसैन रिंद ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त टंडोला पुलिस कुझु ऑफिसर अल्ताफ़ जिसकाणी क़त्ल केस में रिंद बिरादरी जेका ॼाण आहे उहो बिना जवाब से कार्रवाई कर रही है। उन्होंने चयो त वसवान खे मुतालबो कयो त मामले नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। जी महिरबानी अवां जी दिलीप कुमार तफ़सील ॾियण लाइ। पनवाकिल जूं मुख़्तलिफ़ स्कीमूं घोटकी शहर लाइ मंज़ूर कराइण ते शहरनि सख़्त रद्दमल ज़ाहिर कयो आहे। शहरनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त पीपल्स पार्टी जे अॻवान ॼाम इकराम धारे जो पनवाकिल वासनि खे स्कीमुनि में नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था नज़ीम बोज़दार जी हिन रिपोर्ट में।
सखर जिले के तालके पन्याकिल के तक ता एमपी चूंडियल घोटकी वासी सूबाई वजीर जाम इकरामुल्लाह धारे जो पारां माज़ी जियां हिन भेरे भी पंहिंजे तक जे अवाम खे नज़रअंदाज करे घोटकी ज़िले लाइ 20 करोड़ रुपए जी ब्यूटिफिकेशन स्कीम वज़ीर आला सिंध खां मंज़ूर कराए वरिती आहे। जाम इकरामुल्लाह धारे जो पारां पंहिंजे तक जे अवाम खे नज़रअंदाज करे घोटकी वासियुनि खे स्कीम ॾियारण खां पोइ हितां जे सियासी समाजी तोड़े जो शहरनि पारां सख़्त रद्दअमल ज़ाहिर कंदे सोशल मीडिया ते जाम भाइरनि खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो आहे। जाम इकराम धारे जो पारां स्कीम तक बजाय घोटकी में ॾियण वारे अमल ते पन्याकिल जे शहरनि वकीलनि तोड़े सियासी समाजी माण्हुनि इन अमल खे पन्याकिल जे अवाम जे हक़ ते धाड़ो करार ॾींदे टाइम न्यूज़ सां कुझु हिन रीति वीचार वंडिया आहे। इकराम धारे जो हिन खां पहिरियां हिन जो भाउ सैफुल्ला पने मां चूंडवा रहिया आहिनि 2008 खां वठी लाॻीतो ऐं गुज़िरियल 13 सालनि में हीअ पहिरीं ज़्यादती न आहे। मुसलसिल ज़्यादतियूं थींदियूं रहियूं आहिनि। पोइ वरी हिन खे वोट इन करे मिलंदो आहे त पने जा मख़सूस वॾेरा ही ख़रीद करे उन्हनि खां वोट वठंदा आहिनि। हिन खे पने जे अवाम कॾो को रिजेक्ट कयो आहे। पने जी जेका सिविल सोसाइटी आहे हिन खे रिजेक्ट करे चुका आहिनि। ही 20 करोड़ छा पर पने जा जेकी बि फंड्स हिन महिल ताईं आया आहिनि उहे मुसलसिल घोटकीअ में इस्तेमालु थिया आहिनि। बी जाम इकरामुल्लाह दारे जो साहब खे पनो वकील जी अवाम वोट ॾेई करे मुंतख़ब कयो आहे ऐं इन खां पहिरियां 5 साल बि हू हितां जो MP रहियो ऐं सूबाई मिनिस्टर बि रहियो। हाणे बि सूबाई मिनिस्टर आहे। अॻे जीअं हिन दफ़े बि हुन पनो वकील खे मुकमिल तौर ते नज़रअंदाज़ कयो आहे छो त हू ख़ुदि घोटकी सां वाबस्ता आहे तालके सां उतां जो रहाकू आहे। हितां जी अवाम हुनखे वोट ॾिनो आहे त हू पने वकील जा कमु कराईंदो लेकिन हिन पनो वकील जा कमु कुझु बि न कराया आहिनि ऐं उनखे नज़रअंदाज़ करे हाणे 20 करोड़ जेको वज़ीर आला खां मंज़ूर कराए उहो घोटकी जी ब्यूटिफिकेशन जे लाइ रखिया अथई उनखे ॾिना अथई ऐं मंज़ूर कराया अथई। पनो वकील छा इन जे लाइ अहल न हुयो? हितां असांजे पनो वकील मां चूंडजी करे उहे असेंबली में पहुचनि था ऐवाननि ते पहुचनि था। ग़रीब इहो ई सोचींदो आहे शायदि उते वञी करे असांजी का दादरसी थींदी पर अफ़सोस ईअं न आहे। पोएं टेन्योर में भी तव्हांखे ख़बर आहे त जेके बि स्कीम हुयूं जेके बि हुनजा कम हुया गैस स्कीम हुई या रोड रस्ता हुआ हाणे जेके करोड़नि जी स्कीम मंज़ूर करे जेको आहे सो कराए उहो पंहिंजे अबाणे ॻोठ खणाए वियो आहे। पोइ असां इहो ई पैगाम ॾींदासीं उन्हनि खे त जेकॾहिं तव्हांखे पनो सुठो नथो लॻे या पने वकील जी अवाम तव्हांखे सफ़ा बेदार हो त वञी पंहिंजे डिस्ट्रिक्ट में इलेक्शन लड़ो वञी। ख़ुदा जे वास्ते इहे असां सां धोखा न कयो। जेके सोशल मीडिया ते तफ़सीलात गर्दश करनि था त असांखे हैरान करे ॿुधो आहे हिकिड़ो मुंतखब रुकन असेंबली जेको वज़ीर थियो सिंध असेंबली में पहुतो इख्तियार ऐं इक़्तिदार उन वटि आहे। पनो वकील जे अवाम उनखे मुंतखब कयो। पनो वकील जो अवाम हिन वक़्त जन मसाइल जो शिकार आहे। मां उन मसाइल जो ज़िक्र हिकिड़े मुख़्तसिर प्रोग्राम में कोन थो करे सघां। पनो वकील मसाइलिस्तान आहे। पनो वकील जा सभु रोड रस्ता तबाह थी चुका आहिनि। पनो वकील में को बि नओं तालीमी इदारो हिन वक़्त ताईं वेझी माज़ी में कोन अची सघियो आहे। पनो वकील में हिकु बि गैस ऐं बिजली जो नओं ट्रांसफार्मर ऐं नई स्कीम का न मिली सघी आहे। पनो वकील शहर जा रोड रस्ता खंडरात में तब्दील थी चुका आहिनि। इन हालत में जेकॾहिं पनो वकील जे फंड्स खे कंहिं ॿिए इलाइक़े में ख़र्च कयो वञे त मां सम्झां थो इहा तमामु वॾी ज़्यादती आहे। MP या पनो वकील जो जाम इकरामुल्लाह दारे जो मुसलसल नज़रअंदाज कंदो रहियो आहे। तव्हां बहिरियाड़ी जा रोड त तव्हां रिपोर्ट कंदा रहंदा आहियो। ॾिसो था त बहिरियाड़ी जी हालत तमामु ख़राबु आहे। रोड ओॾां जा त ठीकु आहे पर पनो वकील शहर जा जेके मेन रोड रस्ता आहिनि न बिल्कुलु उन्हनि जी बि कंडीशन सफ़ा ख़राबु आहे। सूबाई वज़ीर पारां स्कीमूं घोटकी जे अवाम खे ॾियण ते पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻवाननि जाम इकरामुल्लाह धारे जो दिफ़ा में ॻाल्हाईंदे चयो त तव्हां ब्यूटिफिकेशन स्कीम जे बारे में ॿुधायो पिया त उहा इकराम ख़ान सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां सूबाई वज़ीर बि आहे ऐं सूबाई वज़ीर जो माना कमु हूंदो आहे त उहो सिंध जे सूबे में किथे बि ख़िदमत करे सघे थो। अगरि उन घोटकी जे अवाम खे उहा स्कीम ॾिनी आहे त ज़ाहिर आहे उहे बि माना सिंध जो हिसो आहे। घोटकी बि इन हिसाब सां उन स्कीम उहा घोटकी में ॾिनी आहे। ऐं रही ॻाल्हि पनो वकील जी, पनो वकील में जाम इकराम ख़ान हिन टेंडर में 7 खां 8 स्कीमां हाणे ॾिनियूं आहिनि। गुज़िरियल दौर खां वठी जाम साहब वॾे खां वठी जेतिरा पनो वकील खे कम ॾिना आहिनि शायदि कंहिं MP MNA या मिनिस्टर कंहिं शहर खे ॾिना हुजनि पर हिन वक़्त बि जेतिरियूं घोटकी जूं स्कीमूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में हुन खां वधीक पनो वकील जूं पास कराईंदो। जाम साहब जाम बिरादरान जेके बि आहिनि उन्हनि सदाईं पने वकील जी ख़िदमत कई आहे। तव्हां कंहिं हर जर जंग में तव्हां जिथे बि वेंदव त जंहिं वक़्त में जाम इनाम ख़ान DCO हुयो त उन वक़्त में बि जाम साहब जेको आहे सो पने वकील खे खोड़ स्कीमूं ॾिनियूं ऐं केतिरा ई रोड रस्ता ठाहिराया हुया। ऐं असीं पूरी उमीद आहियूं
त ॼाम इकराम खान धारे जो पनियाकिल सां कॾहिं बि दगा न कंदो। सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि शदीद गम व गुस्से जो इज़हार कंदे चयो आहे त पनियाकिल शहर समेत ॻोठनि ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता तबाहाली जो शिकार आहिनि। स्कीमूं पनियाकिल तालके खे ॾियण बजाए ॼाम इकराम धारे जो के स्कीमूं घोटकी ॾियणियूं हुयूं त इलेक्शन बि उतां ई विढ़णु घुरिजे हा ऐं हुननि चिताव ॾिनो त ईंदड़ इलेक्शन में मक़ामी उम्मीदवार खे वोट ॾेई ॿिनि इलाइक़नि खां ईंदड़ उम्मीदवारनि जे रस्ता रोक कंदासीं ऐं मक़ामी उम्मीदवार कामयाब कराईंदासीं त जीअं पनियाकिल जे अवाम जे हक़नि ते को धाड़ो न हणी सघे ऐं चूंडिजी आयल उम्मीदवार अहिड़ो हुजे जेको हर ॾुखे वक़्त में पंहिंजी तक जे अवाम सां गॾु नज़र अचे। कैमरामैन फरमान शाह सां गॾु नदीम बोज़ार, टाइम न्यूज़, पनवाकिल। नदीम बोज़ार जी रिपोर्ट मां ॾिठी। उन खां पोइ मूंखे ॿुधायो पटीदन स्टेशन ऐं टाउन जे इलाइक़नि में क़ाइम अताई डॉक्टर्स ख़िलाफ़ हेल्थ केयर कमीशन पारां कार्रवायूं कयूं वयूं। उन दौरान 10 अताई डॉक्टर्स जूं क्लिनिक्स ऐं 2 गैर क़ानूनी लेबोरेटरीज़ सील कयूं वयूं। पटीदन मां मूंखे ॿुधायो पिया जिते स्टेशन ऐं टाउन जे इलाइक़नि में क़ाइम अताई डॉक्टर्स ख़िलाफ़ हेल्थ केयर कमीशन पारां कार्रवायूं कयूं वयूं ऐं उन दौरान 10 अताई डॉक्टर्स जूं क्लिनिक्स ऐं 2 गैर क़ानूनी लेबोरेटरीज़ खे सील कयो वियो। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।